खाए जाए त भेनुरन जो हक भी न खाए जाए। चाचू बाबा मता चवे खैरो खैरातुन मो जान छुटी वेंदी, हजन उमरन मो जान छुटी वेंदी, मता चवे नमाज़ुन मो जान छुटी वेंदी, जेस तनी पराओ हक न दींदे कदे भी तुझी जान न छुटंदी। सब वारी तस्बीह खड़े या लख वारी तस्बीह खड़े, अवल भेण के हक दे। ओ वडड़ा मावा के अर्ज़ कंदो रहंदो आ, वडड़न के ब जुमला हर जाइ ते चवंदो रहंदो आ, अचे हिते भी उहे जुमला दोहरायूं तो वञा। वडन जे मथों भी कुछ फर्ज़ बणजे तो, नंबर पहिरें ते वडे जे मथों फर्ज़ आ पंहिंजे हयातीअ में न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञे। अब पहिरियों हक़ छा आहे वडन ते? ॻाल्हायूं न था। हाणे असां सॼो किताब पढ़ियो आहे वठण वारो, यतीमन वारो भी खाओ, गरीबन वारो भी खाओ, यतीमन मिसकीनन बेवान वारो भी खाओ, नंढन भाइरन जो भी खाओ, भेणन वारो भी खाओ। मुआरो वाइदो छड़ो ॾियण जो, यतीमन खे भी ॾे, भेणुनि खे भी ॾे, अब मदरसन खे भी ॾे। हाणे कमु ठहे कीअं? पर मिड़े किताबन खे मिलायूं अथा काथे न काथे वक़फ़े में। हाँ साईं, ओ वडड़ा मावा के अर्ज़ कयूं तो वञा, अल्लाह जो वास्तो तव, अल्लाह जो वास्तो तव, पंहिंजे आख़िरत जो फिक्र कयो, पंहिंजे क़ब्र जो फिक्र कयो। मां अर्ज़ तो कयूं वञा पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञिजो। इंशाअल्लाह त कयो, मां सुभाणे त नथो चवां, इंशाअल्लाह त कयो। पर हाणे जेके उहा ज़मीन अची वञे सीपेक में कमंद वारो एकड़ जो वञे भेण ॾे त हे सम्झो त हिन वारा सभई वाल बंदि। हिसे शरीयत जे हिसे ॿुधाई, शरई हिसे में जेकॾहिं भेण खे मिले एकड़ सो भी कमंद वारो त तूं छा थो सम्झे? अलाह करे ख़ैर न, वाल त सभई बंदि, रस्ते में हमरा हो थो वञे। ॾींदो न, मरंदो सयूं पर ॾींदो। वरी इहे वाइद कर न बाबा, असांजे ॻोठ में त अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे, न्याणियूं वठंदी कोन। इहो ठेड़ी वारो मुला ख़ुदा पुॼेसि असांजे घरनि में झेड़ा थो विझे। बाबा मां झेड़ा नथो विझां, अलाह जे क़ुरान जो न्यापो थो ॾियां। हाफ़िज़ खोड़ वेठा लिज़कर मिस्लु हज़िल उनसयैन। कुरान पढ़, अल्लाह कुरान में फरमायो पुट जो भी हक़ आ त न्याणीअ जो भी। अब लबे जे मथों फर्ज़ आ पंहिंजे न्याणीअ खे हक़ ॾिनियूं वञे। असांजा अब्बा सकरात में वेझो हूंदई त बि चवंदा त न्याणीअ खे चवंदा पुट ॻणती न कर। मां भाणे खे चयो त मैं तुंहिंजो हक़ न खाईंदो, तुंहिंजे लाइ ख़िदमतूं कयईं, लटा कपिड़ा तुंहिंजा धोते, मानी पाणी तुंहिंजो ख़्यालु कर के। अब तुंहिंजी दिलि नथी चवे बाक़ी तुआरा छोरा ट्रालियूं भरे भेण खे ॾींदा, तूं अबे न ॾिण से ॿाहिरि ॾींदा। मन अलाह ॿाहिरनि खे बि इहो अकुल ॾे त भेण जो हक़। पोइ अची वरी जेकॾहिं शरई मसइलो निकिरे न, पोइ ॿाहिरि हीअ खे पटींदा आहिनि। अहिड़ियूं हुयूं त पंहिंजे अबे खां वठो आहे, हाणे त असां विराए छॾियो आहे। अहिड़ी सद कोन्हे, तकड़ हुई ई छाजी विराइण जी। एडी तकड़ तोखे लॻल कहिड़ी? अवल त तूं शरीयत जो को हिस्सो त पुछा कर न। ओ वडड़ा मावा के अर्ज़ कयूं तो वञा, चओ त इंशाअल्लाह न्याणियुनि खे पंहिंजे हथनि सां हक़ ॾिनियूं वेंदासीं। हक़ ॾियण जी ॻाल्हि वरी असां बि चरियाऊं कयूं बि लौड ते था न, मसइलो त इन ते थो वधे न। ॻाल्हायो थोरो मूंसां, कयूं बि छा ते था? जीअं तव्हां असां मर्द तवज्जो सां क़ुरान पाक वाइज़ ॿुधूं था, तीअं अमड़ियूं भेनर बि हर हिक खे पंहिंजे फ़ाइदे वारो लफ़्ज़ त यादि बीहंदो की न बीहंदो। अदरी बि चवंदो अॼु मुंहिंजो अदो वियो आहे वाइज़ ते, अलाह करे मन वाइज़ सम्झ में अचेसि। न्याणी भी चंदी अॼु मुंहिंजो अबो बि वियो आहे सीअ में, रब करे अबे खे वाइदो सम्झ में अचे। असां चवंदा रब करे सभु निंड पयूं हुजनि। हलो ॻाल्हाए मूंसां यार, असां मुला खुलियल ईंदा पोइ ॻाल्हि थी जेके ॿर पिया बचा। असां छा चवंदा रब करे सभु पर निंड न। ओ मुसलमान वाइदो कयूं वञ, वडड़ा मावा के अर्ज़ तो कयूं वञा, दोहराया तो छो त असां में वेसर जी बीमारी आ। अर्ज़ तो कयां न्याणियुनि खे हक़ ॾिनियूं वञ जाए।
ऐं वॾड़ा मुझे बे लफ़्ज़ के भी याद कर जेको मां चवंदो रहंदो आहियां आख़िरत बचाइणो चाहे तो कब्र के रोशन करणो चाहे तो बे लफ़्ज़ के भी याद कर ओ वॾड़ा पंहिंजे नियाणियुनि खे परणायूं वञजाए। अब मां छा चुम इहो जुमिलो न था ॻाल्हायो अलाए छा चुम हदीस पढ़ा कुरान पाक पढ़ा आलम सगोरा मौजूद न आयत जे मकसद खुलासे के समझंदा हुंदा अवल हदीस तो पढ़ा गाल समझ में अची वेंदी इज़ा खतब इलैकुम मन तरज़ऊन दीनहु व खुलुक फज़व्विजू फ़इल्लम तफ़अलू तकुन फितनतुन फ़िल अर्ज़ व फ़सादुन ओरे कलाम ला मिलको प्योमा वमा यल्तिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा जाते मां का कलाम ला जी आयत तो पढ़ा लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुल हसना टिनी जो खुलासो तो बुधाया है टिनी जो खुलासो तो बुधाया है त महबूब तेस्तणी का गाल न ॻाल्हाईंदो आ जेसने आर्डर मथऊं हाँ वो महबूब फरमायो न्याणी परणायो मन आर्डर काथों जो आवाज है अल्लाहु अकबर मां बियो भी मिसाल वाजन में दींदो रहंदो आ माण्हू वाज बुधी बुधी आलम भी थी विया अॼु को बियो दौर थव हे जेको सा 14-15 साल उस्तादन जे सामू गोडड़ा बनी तम घोट के वारन जो भी मुझे मत हक़ उस्ताद अब्दुल अजीज साहब कलवड़ रहमतुल्लाह अलैहि 4 साल असां गोडड़ा बनी उन पंहिंजे उस्ताद मोहतरम जे सामू पढ़िया से इन लिया असां घोटकीअ वारनि जो असांजे मथां हक़ आहे कुझु असां तव्हांजे उन ज़िले जे हिकिड़े अज़ीम शख़्सियत वटि पढ़िया आहियूं त पोइ कुझु असांजी बि तव्हां में हुज किथे वरी हुज ते चुप था कयो हक़ ते सभु चओ था त आहे पर हुज ते ठीकु आहे हाय हाय अल्लाह सही इंशाअल्लाह इहो प्यार मोहब्बत सदाई दायम कायम रखे मां एकड़ो जुमलो दोहराईंदो रहंदो आ इन हदीस आयतुन जो खुलासो तो बुधाया महबूब मुस्तफा करीम सैयद न्याणियुनि जे पढ़ण जे लाइ फरमायो हे भी मां जुमलो चवंदो रहंदो आ हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर पाक हो बच्चा पाक हुआ घरवारी पाक न्याणियूं पाक घर पाक शहर पाक माहौल पाक जंहिं घर में अल्लाह जो कुरान पो नाज़िल थे जाते जिब्राइल पहुंचे एड़े पाक घर में मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजो न्याणी वडड़ियों थींदी वयूं बार लाहींदा वया वो दौर केडो भलो पर मां वायदन में हीअं बि चवंदो आहियां हे जे कशरी दाढ़ी वारा वेठा न बाराड़ी वारा असांजा बि वॾड़ा हूंदा हा उहे चवंदा त असांजे दौर में छोकिरा छोकिरियूं गॾु माल चारींदा हुआसीं त जहान जी ख़बर हाणे वेड़ो दौर आहे हाणे पिणस के अञा गोड भी नथी बधण अचे पलव हेठा पलव मथिया छोरो बांबड़ा छड़ो शीशी छॾे थो त बि टच मोबाइल फुल हलाए थो वञे फीडर खां पोइ छोकिरो सॼी मोबाइल तो हलाए चइबो त अॼोको दौर ॿियो आहे उन भलारे दौर में महबूब न्याणियूं परणायूं कि न विहारियूं ॻाल्हायो मां जल्दी ख़त्म थो कयां हा साईं ओ मुसलमान ये इन वायदन ते यार मानू नाराज थींदा त मौलवी छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि भला हे कंहिंजे लाइ आयो आहे आवाज़ असांजे लाइ आयो आहे न ॿिए कंहिंजे लाइ त न अल्लाह अकबर मां वरी भी दोहरायूं थो वञा सीरत जे किताबन में लिखियो पियो आहे हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम वॾी न्याणी बीबी ज़ैनब परणाई उम्र 16-17 साल मां ये हदीस दोहराईंदो रहंदो आहियां सीरत जूं ॻाल्हियूं दोहराईंदो रहंदो आहियां साईं ॿियो नंबर न्याणी परणाई बीबी रुकैया उम्र 16-17 साल साईं टियों नंबर न्याणी परणाई बीबी उम्मे कुलसूम उम्र 16-17 साल साईं बीबी फातिमा पढ़ाई करवायत में उम्र 15 साल घणी एडियूं पाक न्याणियूं जंहिंजो दुनिया में पाकाई जे लिहाज़ सां कोई भी मट वो भी साईं 15 सालन में
असां वटि वेचारी जी उमिरि 30, 35, 27, 28 साल थी वेंदी पर अबे अम्मा खे फ़र्क़ु हिकिड़ो उनखे में हूंदो साईं ॻोल्हो ॾाढो आहे रिश्तो पर लभे छोरे जो राति में राति लही वे बाक़ी न्याणीअ जो तोखे रिश्तो नथो लभे दादा न थिए त थोरो रोड खां हेठि लाह ॻाल्हाई न दादा ईअं सभु कावड़ में वठिजी आयो हाय हाय हे जुमिलो ॿुधो मुसलमानो जेको जुमिलो चवणु चाहियां थो ओ मुसलमानो ग़रीबनि शरीफ़नि वटि न्याणियूं वेठियूं आहिनि पर को वठण जे लाइ तयारु न आहे आहे या न हर को मुसलमान चवे तो सणबो हुजे जगह भी भली हुजे से नौकरी भी हुजे पर जेकॾहिं ओड़े पाड़े में को गरीब भाउ आहे गरीब चाचो आहे गरीब मामो आहे त उन खां वठण जे लाइ बि को तयारु न आहे हर को मथे मथे नज़र मथे नज़र मथे नज़र कॾहिं हेठि बि नज़र रखो त तुंहिंजे ओड़े पाड़े में बि को मिस्कीन गरीब आहे अल्लाहु अकबर छाड़ कर दो क़यामत तफसील दे नवी तुम जुमलो तो चवणो चाहियां ओ वडड़ा तुझे मथों जिम्मेवारी आ न्याणीअ जो बारो लाथियो वञ जाए छड़ो न्याणीअ जो बारो कि न पुटनि जो बारो बि छोकरा तव्हां ॻाल्हायो त मां त तव्हांजी वकालत तो कयां पियो रहू ॻाल्हायो त अबा छड़ो न्याणीअ जो बारो कि न पुटनि जो बि बार आबा सही अल्लाहु अकबर मां तो न बुजुर्ग जो कौल तो नकुल कया तवज्जा करो न बुजुर्ग जे कौल दे तवज्जा कर वो बुजुर्ग जो कौल याद भी कजा उन बुजुर्ग फरमायो जे जे घर में न्याणियूं जवान वेठियूं उन घर में बरकत न पवंदी उन घर में बरकत जेकॾहिं इन शयुनि ते ॾिसूं त वाकई इहा हालत आहे कि न आहे आवाज़ है अज वादो कयो इंशाअल्लाह अज वादो कयो इंशाअल्लाह वडड़ा न्याणियों पणाए वींदासे हां हर से बेर शरीफ वाला लाइ काथों सफर करे अचन था ता जो हाने भजन शुरू कियो त पो साईं के चवंदा सी पे के तो न लाए जो बदो बाड़े हल्या वने पो वरी सुबान जाते प्रोग्राम बधे हाने नथा गोटा वे भजन आलो अब साईं के जे बैठा हो ना ताल बजे के सुबह जो पढ़न वारा उहे भले वने हां ओए जज़ाकल्लाह दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि वडन के जेको मां अर्ज़ कयो ओ वडड़ा पीर अर्ज़ कयो मां वन्याणी पणाए वञो बियो अर्ज़ कयो मां त न्याण के पंजे हथन सां हक ॾिनियो वञो ओ भा नंढन भाइरनि जो हक ॾिनियो वञ जाए भेनुनि खे हक ॾिनियो वञ जाए अञा थोरो ॻाल्हि खे मां अॻिते वधाईंदो अलाह अल्लाह जो वास्तो अथव तव्हां थोरो और हे वीचारा तालिब वरी सवेर उथंदा न एमड़े वीचारा शौक़ सां ईंदा आहिनि पोइ अलाए हेतिरे कीअं मदरसे वारनि हिन मुजाहिदनि तालिबनि खे मोकिली ॾिनी आहे न त असां ई कोन उते छॾींदा तव्हां ओरे सुरी चओ हां सवा 5 बजे तव्हांजी शादी जी ॻाल्हि निकिती हाणे भॼंदा वञो हूअं वेठा हुयो हां और तुझे बारो और दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि न पर बेते अर्ज़ पो क्या पराओ हक न खाए जाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मशहूर वाक़ियो मां ॿुधाईंदो आहियां अम्मा हलीमा साण जी ॻाल्हि ॿुधाईंदो रहंदो आहियां हक़ जे लिहाज़ सां तोखे बि ॿुधाईंदो वञा भेरो ॼारायूं थो वञा थोरो ख़्यालु कर अम्मा हलीमा साण थी फरमाए मां पंहिंजे मिठे मोहम्मद करीम जे लाइ सॼो पासो मुक़ररु कयो आहे महबूब मुंहिंजो बचिड़ो खीर पिया को खॿो पासो पंहिंजे पुट अब्दुल्ला जे लाइ मुक़ररु कयो चइजी सॼो पासो मोहम्मद करीम के पई धाराया खॿो पासो पंजे पुट अब्दुल्ला के पई धाराया ते दिकरे जाड़े मुके ख्याल आयो मिठो मोहम्मद करीम यतीम भी आ मिठो मोहम्मद करीम मक्के वारन जी अमानत भी आ शो न भई पासा मोहम्मद करीम के धाराए मिठे मोहम्मद के ढव कराया अम्मा जी दिल यतीम भी आ मक्के वारन जी अमानत भी आ
यतीम बिया मके वारन जी अम्मा हलीमा साण ते फरमाए खबो पासो जो जा सजो पासो जो जा मुझो मोहम्मद करीम खीरो थाए पियो खबो पासो जो जा मुझो बचड़ो मोहम्मद करीम चपड़ाई न पो खोले वरी मां परेशान थी वना अलाए मुझो बच्चो परेशान ना है अलाए मुझो बच्चो बीमार ना है छो न तो मुझो बच्चो खीरो थाए जे दिमा जो बाटे दफा तजरबो कयो सजो पासो जा त खीर वठे खबो पासो जा खीर न पो वठे उन टेम ते मुके समझ में आयो त बच्चो मोहम्मद करीम चवे तो अम्मा सजो पासो मुझो हकवा खबो पासो मुझे भाव अब्दुल्ला जो हकवा ए नबूवत तन्या बाद में मिलिया है तन्या खीर पाक जो दौर खीर वारो दौर अम्मा मोहम्मद करीम अम्मा हलीमा सानती फरमाए जाता मुझे मोहम्मद करीम हिया पो फरमाए अम्मा सजो पासो मां मोहम्मद करीम जो हकवा खबो पासो मुझे पुत्र अब्दुल्ला जो हकवा मुझे भाव अब्दुल्ला जो हकवा तवज्जो करजन महबूब हिया पो फरमाए अम्मा मोहम्मद करीम भारन के हक देण आयो वा अम्मा मां हक खाइण ना आयो मां हक देना तवज्जो कर महबूब पंजन के भी हक ना थी गरीबन मिस्कीनन जी भी सार लदिया अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला जो दौर तो के बुधाण तो चाया उन महबूब से ते कलमो पढ़वा महबूब जी सीरत छाए असा का थे पाताऊं हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला तो फरमाए मामी आयशा रज़ी अल्लाह तआला ना वटाए ओ मुजी जी जल्लमा बार महबूब मुस्तफा सैयद के जेके कम कंदे डिठवा या जेके फरमान फरमाया दो समूरन जे मतो मां सिद्दीक अकबर अमल कयो अम्मा मता घर में केड़ो महबूब कम कयो हुजे अम्मा अबू बकर को मता वा सुन्नत रहजी न वने अम्मा बाहर साईं जेको भी चवा उनते मां अमल कयो साईं जेको चयो या साईं जेको कयो मां समूरन ते अमल कयो पर घर में थींदो आ मता एड़ो महबूब को कम कयो या को एड़ो चयो मुखो वा सुन्नत रहजी असा को हो तो सुन्नतू भी चंदा न रहजी वने असा को फर्जन जा फर्ज रहजी वने परवाह न अल्लाहु अकबर अम्मी आशा सन अर्ज करे थी हा मुजाबा हिकड़ो कम मुखे याद आ जी मुजी अम्मी केड़ो कम तो के याद आ अम्मा आशा सन अर्ज करे थी ओ मुजा बाबा जुमे जे दिहाड़े महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए विला ओ आशा तू मिठड़ो नरम मिठड़ो खादो तैयार करे रख जाए मां मोहम्मद जुमे नमाज पढ़ाए अचा महबूब सही जुमे नमाज पढ़ाए ला बाबा मां नरम पतरो खादो तैयार करे रखंदी में साईं जो इंदा हुए थाव खणी करे खादो खणी करे फलाने रस्ते सामीदा अब पतो नाए मुझो साईं के खारण भी दो फलानी गिटिया मदीने पाक जी चंदा इन रस्ते सामीदा पर या खबर ना है तो वंजन कहने पा हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला ने फरमाया ओ मुजी जी जल्लमा हाने भी ताम तू जो तैयार थियलूंदो थाव भी तू जाऊंदो खादो भी तू तैयार करे दींदिया सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला नो जी जो जुमे नमाज पढ़ाया आयो वो खादो खणी करे उन गिटिया सा जो वने तो रस्तो पंधो कंदो वियो नजर जो केकड़ी झूपड़िया कचड़ी झूपड़िया उन झूपड़िया में केड़ी कुराड़िया जेका अखन को भी माजूरा जेका जंगन को भी माजूरा कुराड़िया अखन को भी माजूर जंगन को भी माजूर आका पंजन जा त हक अदा कया पर माजूरन जा हक भी आवाज है सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला न समझियो चवे तो मां पंजे दिल में ख्याल में महबूब सही हेडे इंदा हुंदा इन माजूर के
इन कमजोर कुरारी औरत के खाराए विंगा हुंदा सुनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो मां वेई करयो नमा के जी जो था वडना जे टाइम ते अम्मा कुरारी खादो खादो जे टाइम ते अम्मा खादे खाण का बाद में मां पुछा तो के अम्मा दे तकबर खादे में मजो आयो हलाए को ना आयो अम्मा खादे खाण का बाद में जने जो सवाल कयो माज ओ घोट जे घोट जा गोठ जा मुसलमान तवज्जो कर अम्मा जे जवाब ते नजर कर अम्मा थी चवे खादो तो सागो वा पर खाराइण वारो मटियल वा छा थी चवे अम्मा थी चवे खादो तो सागो वा पर खाराइण वारो मटियल छो त हो खादो भी अम्मी आशा साण तैयार कयो हे भी खादो अम्मी आशा साण तैयार कयो हो थाव भी अम्मी आशा साण जाओ हे भी थाव अम्मी आशा साण जाओ महबूब जे घर जो खादो में मजो न हुंदो त ॿियो छा हुंदो लाइट बंद करे लाइट वठी हे थोड़ो बुध जाए मसलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी करे खादो पचाइणो इन में रूह ऐं ग़िज़ा बि हूंदी आहे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ी करे खादो पचाइणो इन जो ज़ाइको ॿियो हूंदो आहे मथो ढके करे खादो पचाइणो इन जो ज़ाइको ॿियो हूंदो आहे ऐं बुजुर्गनि त हीअं बि लिखियो आहे त वुज़ूअ सां जेको खादो पचे थो उन जो ज़ाइको आवाज़ आई घणी शयूं वुज़ूअ वारो खादो मथे ढकण वारो खादो बिस्मिल्लाह करे पचाइण वारे खादे जो ज़ाइको मज़ो पंहिंजो हूंदो आहे लिखियो आहे बुजुर्गनि त उन खादे में बीमारी लिखियो आहे बुजुर्गनि उन खादे में बीमारी ऐं मादे ते असर हो छो त अल्लाह जे नाले में जेका शिफ़ा या न उहा ॿी कंहिं शइ में शिफ़ा थोड़ो थदरी दिल सां सोच इहा शइ पाण वटि रही आहे आवाज़ वरी चुप थो थिया त तव्हां बि चुप थी था वञो इहा न रही आहे पोइ इहा ज़िमेवारी असां मौलवियुनि ते आहे कि न घर जे वॾे ते बि आहे कुरान पढ़ा अर्रिजालु क़व्वामून अलल निसा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस भी घर जो वडो मर्द आ मर्द जे मथो जिम्मेवारी आ जी घर में को भी बिदत वारो कम न थे हर कम सुन्नत जे मुताबिक हुंदो त अल्लाह बरकत ही बरकत दींदो भला सभई पाण मर्द वेठा को बुधे भी न तो वेठा भी पाण में जेकॾहिं हिम्मत करे हेड़े दौर में थदे पाणीअ सां वुज़ू करे सुबुह ऐं सोमानी वारे निमाज़ घर वारनि खे पढ़ाए वञूं त छा थो सम्झे मां छा चयुमि सुबुह ऐं सोमानी वारी निमाज़ जेकॾहिं पाणी थदे सां वुज़ू कराए पढ़ाए विधी थिए त बि वॾो जिहाद पर जेकॾहिं चई विधे त पाण पढ़ी पढ़ी गोॾा घसाया थी बाक़ी रोब बि मुदे कयूं वेठो आहे त बि त मसइलो आहे जेकॾहिं ईअं चई विधे पाण पढ़ी थी त मूंखे थो चवे अल्लाहु अकबर तवज्जो कर अम्मा कुराड़ीअ जे ज़ुबान जा जुमला खादो त सागो वा पर खाराइण वारो मटियल वा अबू बकर सिद्दीक जे अखियुनि मां पाणी वयो दाह निकिरी वई अम्मा ॾे त ख़बर दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबी व बारिक व सल्लम अलैहि उन टाइम ते अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला न रोई करे जेके जुमला चया ओ मुजी जी जल्लमा सजी जिंदगी मां भी जेद जिंदगी गुजारी अम्मा सजी दुनिया जा मानू इकट्ठा कर उन जे हथन में वो बरकत को न हुंदी जेका मिठे मोहम्मद करीम जे हथन में बरकत हुई अल्लाह अकबर
महबूब सही पंजे घर जा हक भी अदा कया तोड़े पाड़े जा हक भी अदा कया बे नंबर ते मारजो कयो माव पराए हकन जे वेजो न वणो पराए हकन जे वेजो न वणो टे नंबर ते अर्ज तो कया नौजवानो ओ नौजवानो तवा सा भी थोड़ो मुखातिब अज वडे में वडी दा मिले थी पे नौजवान पीमा जो ना फरमान थी वियो आ अवे चौथो डी तवा डिठो नो नेट ते कुराड़ी बेचारी 80-90 साल जी हेड़ी थद में पुट्रा सोन के घरों कडी बाहर उछलायो थावा कुराड़ी अमड़ 80-90 साल जी डके भी थी रोए भी थी पो हेड़े दौर में जने ये 80-90 साल जी अमड़ रोंदी तू छा तो चवे त अर्श वारो कुछ भी न कंदो अल्लाहु अकबर कलामुल्लाह में रब से जाहे जुमला लिखा पिया थी वकज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना अल्लाह पेरो हक पंजो बुधायो बे नंबर ते को बेमान जो बुधायो नौजवान मावा के अर्ज तो कया अल्लाह जो वासो तव महबूब जो हदीस तवा बुधंदा रहंदा वरी भी महबूब जे हदीसुन के मां भेरो जारायो तो वना फरमांदा रिज़ा रब फी रिज़ल वालिदैन व सख्त रब फी सख्तिल वालिदैन महबूब फरमायो जेते अब्बो अम्मा राजी ते अल्लाह राजी केर जेते अब्बो अम्मा राजी ते अब इन धरती ते काथे जन्नत आहे हाँ वज़े हेठियां बुधायो जन्नत आहे काथे बिन जाइन ते जन्नत घणन जाइन ते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुबान मुबारक में हदीस पाक तो पढ़ा साईं फरमांदा मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत फरमांदा मा मोहम्मद करीम जो मिंबर मा मोहम्मद करीम जो हुजरो रोज़ो पाक जन्नत जो अलाइको आ अब जन्नत काथे हे हाने जो बुधाई मां आवा हे अन हाने बुधाई मावा पुछा क्या कम तो घणो तो हले कादरपुर तो सब बुधाई दो अब यो तो रेट याद आ ना पेट्रोल अटे और घी जो रेट हे हाने तो बुधाय वो तो बुधायो ना जन्नत काथे मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत महबूब फरमांदा मदीने पाक में मां मोहम्मद जो मिंबर मां मोहम्मद जो हुजरो जन्नत जो अलाइको वा थोड़ो मुके जवाब दे पो उन जन्नत में के जवान भी सुता पिया न तो जवाब दे नी मां तो के काडे वठी तो हलण चाहे अब उन जन्नत में भी के जवान सुता पिया उन जो नालो छा है महबूब बिनी सौरन सा गड जन्नत में आराम हाँ वाह तवज्जा कर हिकड़ी जन्नत मदीने पाक में महबूब जी भी हदीस मुबारक थी अल जन्नत तात अक़दामिल उम्महात आका फरमांदा अम्मा जे कदम जे हेठा रब करीम जन्नत रखिया बी जन्नत काथे काथे अम्मा जे कदमन में जन्नत बुधो अम्मा जो कदम अन्या मथे कीमती आ जन्नत अन्या हेठा जन्नत उहे घर में तोखे कदम वड़न त जन्नत जी वारसी करना मुझे जुमलन के नौजवान याद कर ओ नौजवान मां तो सां बगालियो अर्ज करण तो चाहे अल्लाह जो वास्तो थी अल्लाह जो वास्तो थी महबूब मुस्तफा करीम से फरमांदा अम्मा जे कदम जे तो रब करीम जन्नत रखिया जन्नत तने मिलंदी जने वे कदम तुझे घर में रहंदा उन कदमन के तो रोआरे कढी छडियो उन जीजल के तो धिक्का दई तड़े छडियो उहा रोंदी वई पार कढंदी वई तू साहुरन दे फोन कई त तहां जे चवण ते मां अम्मा कढी छडी ज़ाल सां खिली करे गाल कई त तुझे करे माओ कढी ज़ाल भी खुश थई साहुरा भी खुश थई पर न रोज़े वारो खुश थई न अर्श वारो खुश थई
हाँ जेकॾहिं उहे कदम तुझे घर में खुशियां ने अम्मा तुझे घर में तो को राजी हो पो महबूब मुस्तफा करीम संजा लफ्ज याद रख जाए पो ये लफ्ज याद रख जाए अम्मा तोड़ो राजी त अल्लाह तोड़ो राजी आ ओ 15 लख भरे करे हज करण वारा 3 लख भरे करे उम्रो करण वारा महबूब हज भी सोलो करे दिनो थी महबूब सही उम्रो भी सोलो करे दिनो थी हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमांदा फरमा जय पंजे अबे अम्मा जे चेहरे दे मोहब्बत जे निगाह सा हिकड़ो दफो निहारियो त अल्लाह उनके कबूल पिल हज जो सवाब दींदो आ लफ्ज केड़ा हज मबरूर कबूल पिल हज हज केड़ो हे अलाए हज कबूल आहे अलाए ना है अलाए हलाल जो पैसो अलाए हराम जो अलाए व्याज जो अलाए रुश्वत जो अलाए शराब जो अलाए यतीमन जो केड़ो खबर ना है हो कबूल पिल हज जो सवाब हराम जे पैसन जो मां मिसाल थो ॾियणो चाहियां तवज्जो कर कलाम लाए मुझे सामो पयो आ मैं एकड़े जाइ ते वाइद ते वयो कलाम ला मुझे सामो पयो आ जगह ज़ात न बुधाइंदो वडो बंगलो ठहलो 2-3 माड़ बिन जरेबन में बंगलो एडो वडो खर्च थलो पर ये गैराबाद लगो पियो उन जे भरसा जलसो जे माच में ये वडो बंगलो तो नजर अचे छड़ो ड्रब ता नजर अचन छा मसलो आ चेस इन साहब वडो खर्च कियो अलाए घणा करोड़ खर्च कई पर पाण में वडो थी पिन खून थी पियो वेठा कोन आया ओ कम मुकम्मल थी वियो मोबाइल सभी साथी वीडियो वाले साथी की खिदमत में गुजारिश है वीडियो वाली मोबाइल बंद कर समझ क्यों हराम जे पैसे जो मिसाल पोजा चेसई खून थी पियो ये हलिया विया यो वडो बंगलो ठहला रात जो इन बंगले में छड़ो दाहूं कोई वेठो कोने चो हराम जे पैसे जी तबाही हराम जे पैसे जो नुकसान थींदो नौजवान हराम जे पैसे का भी बचो पी माओ जे नाफरमानी का भी बचो तुझा मसला हल थियलन तू अबे को दुआ त घुराए तू अमड़ को दुआ त घुराए मां चंदो अबे अम्मा को वधिक कोई मुर्शिद कोने न अबे अम्मा को मथे को मुर्शिद आ न अबे अम्मा को मथे कंहिंजी दुआ आ तू ये दुआ जा दर शो रुसाए छॾिया थी इन दुआ जे दरन को छो परियां महबूब मुस्तफा करीम सही फरमान था जंहिंजे मथों जीजल नाराज़ हुआ उनखे मौत जे टेम ते कलमो नसीब न थींदो अब कुछ बचो हदीस तो बुधाया साईं जा लफ्ज़ मुबारकन जंहिंजे मथों जीजल नाराज़ आ उनखे मौत जे टेम ते कलमो नसीब न थींदो फरमान था जेको अबू अम्मा नाराज़ आ उन जो को भी अमल रब वटि क़बूल नाहे अल्लाह से शला इन बुधायल ॻाल्हियुनि जे मथां मूंखे भी अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।